अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार राजा अल्ताफ़ अब्बासी हिमल सां गॾु दादू इशू में मौजूद आहिनि मोहम्मद नवाज़ शेवाणी। उन सां ख़ुसूसी जेको ट्रांसमिशन आहे असांजी ऐं ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल आहे, उन सां कुझु मसइला मसाइल आहिनि। अचो त उन खां सवाल कयूं। साईं ॿुधायो त तव्हांजा कहिड़ा इशूज़ आहिनि, कहिड़ा मसइला आहिनि ऐं उन्हनि मसइलनि बाबति तव्हां कंहिंसां जेको आहे सो मिलिया आहियो ऐं तव्हांजा कहिड़ा मुतालबात आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। राजा अल्ताफ़ अब्बासी साहब, पहिरें त तव्हां दादू वारनि जो मां निहायती शुक्रगुज़ार आहियां। माना दादू मुंहिंजो सम्झ सेवणी दादू हिकु घर रहूं। अॼु मूंखे जेका दादू में इज़त मिली आहे, शायदि ई मूंखे पंहिंजे शहर में एतिरी अप्रोच न मिली आहे जेतिरी मूंखे माना दादू वारनि कवरेज जेतिरी इज़त ॾिनी आहे। ख़ासि करे हींअर तव्हां मूंखां पंहिंजो मौक़ुफ़ पिया वठो, इहे ई मां तव्हांजो वॾो निहायत शुक्रगुज़ार आहियां। सोशल मीडिया या इलेक्ट्रिक मीडिया या हिते पंहिंजो आवाज़ु उथारणु मज़लूमियत जो इहा हक़ ऐं सच जी ॻाल्हि आहे। तव्हां कंहिंखां बि न ॾिजो, अलाह जी ज़ात खां सवा कंहिंखां न आहे ॾिजणो। हे इक़्तिदार वारा, हे उहिदनि कुर्सियुनि वारा, इहे आरज़ी आहिनि। त मां तव्हांजो सुवालु त अॼु मां जेको आयो आहियां, अॼु मां भान प्रेस क्लब ज़ुल्फ़कार मेंगल जो बि थोराइतो आहे। उन्हनि बि मूंखे सुठी कवरेज ॾिनी, सुठो मुंहिंजो साथ ॾिनो। तव्हां दोस्त चैनल वारा पूरी सिंध में मूंखे हींअर सोशल मीडिया ते मुंहिंजी ॻाल्हि हले पई, सो सिंध वासियुनि जो मां निहायत शुक्रगुज़ार आहियां। त कल्ह अदा इशू इल्ताफ़ इहो थियो जो कल्ह 5:30 बजे जो टाइम हो। मां पंहिंजे रूटीन जे हिसाब सां घर रमज़ान जो भलारो महीनो हले पियो, मां पाणी भरे आयुसि पे त सेवण में हिकिड़ा नामिनेट माना गुंडा आहिनि, माना नामिनेट जिन ते 5 FIR कटियल आहिनि। इल्ताफ़ इहा कानून उन्हनि खे छूट थो ॾिए, तॾहिं इहे वञी कंहिंजा गला था कपनि। कानून छूट हिन महिल ते ॾिनी आहे असांजो शहर जो मौजूद शहीद ख़ादिम हुसैन मेमण जेको माना क़तल कयो वियो। माना अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट जे साम्हूं हिकिड़ो लेक्चरार, सुठो इंसानु, 6 फेबरवरी ते हुनखे क़तल कयो वियो। जुमे जी राति हुई, जुमे जो ॾींहुं हो। मां उन जनाज़े में हुउसि। पोइ उन ॾींहं खां असां पंहिंजी दोस्तनि हिकिड़ी संगत में इहा ॻाल्हि कई, अगरि जे केरु 2 लपाटूं हणे काशे खसे, असांखे जिस्म जा कपिड़ा बि घुरे त असांखे उहे जिस्म जा कपिड़ा बि हुनखे लाहे ॾियूं, पर असांजी जान महफ़ूज़ हुजे। छाकाणि असांजी जान हूंदी त असां कपिड़ा वठी सघंदा हुआसीं, मोबाइल वठी सघंदा हुआसीं, ऐं तव्हां जहिड़े दिलेरनि साफ़ हूंदे असां इंसाफ़ वठी था सघूं। अगरि असां हुते उन्हनि सां विछड़ी पवंदा हुआसीं, विड़ी पवंदा हुआसीं, त उहो ॾोहारी माण्हू आहिनि, उते असांखे शूट करे पिया सघनि। जेके उते मूंखे उन्हनि धमकियूं ॾिनियूं, असां तोखे मारींदासीं, असां तोखे हिन दरिया में लोड़ींदासीं, जंहिंमें सेरे फ़हिरिस्त आहे शमन अली वलद लोंग ख़ान राऊचो जेको जज जो ड्राइवर बि आहे। ॿियो आहे असद सोलंगी वलद अयूब सोलंगी। टियों आहे अब्दुल गफ़ार जमाली वलद इलाही बख़्श जमाली। चौथों आहे रफ़ीक सोलंगी जेको शेर ख़ान ॻोठ जो आहे। ॻाल्हि पूरी पकी कजे, इंसाफ़ जी कजे, कंहिंसां बेइंसाफ़ी न कजे। जेतिरो थियो आहे ओतिरो ई ॻाल्हि कजे। कूड़ हणिबो त असांजे ॾाढ़ीअ ऐं टोपीअ ऐं निमाज़ मां को फ़ाइदो न आहे। छाकाणि क़ुर पाक में अलाह साईं फरमायो आहे, माना कंहिं बि शइ ते नालत न आहे, कूड़ ते अलाह जी नालत आहे। अगरि जे मां कूड़ हणंदुसि त मूं ते पहिरियों त अलाह जी नालत ईंदी, पोइ अलाह जी ग़ैबी मदद हटी वेंदी। माना मां ड्रेग करे ॻाल्हि कंदुसि त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह कलमो मां इन लाइ थो पढ़ां ऐं 5 बचनि जो कसम मां इन लाइ थो खणां त जीअं ई मां उते बीठुसि त शमन राऊचे माना मुंहिंजी गाॾीअ मां चाबी कढी। चाबी कढण खां पोइ माना रफ़ीक सोलंगीअ माना मूंखे लपाट हईं। पोइ चयईं त हेॾां तूं यरगमाल करे मूंखे खणी विया। माना उते चइबा आहिनि भीम, उते यरगमाल करे मूंखे खणी विया। एतिरे क़दुरु ताईं मूं चयोमांनि त मूंखे छॾियो त मां पाणी घर छॾे अचां। त पोइ मुंहिंजी घरवारीअ खे रोज़ो आहे, त उहो रोज़ो इफ़्तार कंदी, इफ़्तार मानी पचाईंदी, हीअं कंदी। पर इंतिहाई अफ़सोस सां चवणो पए, उहे एॾा माना ॾोहारी ऐं गंदे ज़हन जा मालिक आहे, जिन खे रमज़ान ऐं तक़दुस जो पामाल न थियो, असांजी ॾाढ़ीअ जो पामाल न थियो। ॾिसो, बज़ाहिर मां केॾो बि गिंदो हुजां, केॾो ख़राबु हुजां, पर ज़ाहिरी सूरत मूंखे मिठे मोहम्मद रसूलुल्लाह जी सुनत आहे। मूंखे माउ भेण ते गारियूं, तज़लील करणु इंतिहाई ॾुखोईंदड़ कमु। अलाह साईं खे गैरतमंद माण्हू मर्द पसंदि आहे, बेगैरत न। त मां गैरतमंद मर्द आहे, कमाए करे सॼी ज़िंदगी खाइण वारो माण्हू आहे। बसि
हिकिड़ी सोशल मीडिया ते मुंहिंजी लाइव हली वई आहे। न को सोशल मीडिया तव्हां हलायो था, दोस्त हलाइनि था, सिर्फ़ु हिकिड़ो पंहिंजो टैलेंट ॾेखारिणो आहे। बाक़ी हाणे जेके हलाइनि था छा फ़ाइदो आहे उहा हाणे उन्हनि खे ख़बर हूंदी। कुझु बि कान्हे, मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो प्रोफेशनल शौक़ु हूंदो आहे। पोइ कंहिंजी शादियुनि में या फारूक सोलंकी क्रिकेट कराईंदो आहे या छा कंदो, पोइ मूंखे 500,000 केरु कुझु ॾींदो आहे त ठीकु आहे, न त मां अल्ताफ़ न घुरंदो आहियां। त कानून ॾे मां हिन लाइ न वियुसि भाउ अल्ताफ़ जो कानून वारो जेको हींअर मौजूदु आहे SHO आहे ज़ुल्फ़कार ओढाणो, इन अॻे वारे माना मूं ते इंतिहाई ज़ालिमाणो तशदुद कयो। भान प्रेस क्लब में मां ॻाल्हि करियां हुआ त उन खे बि ज़ुल्फ़कार ओढाणे खे बि माना मां पंहिंजे बचनि जो कसम खणंदुसि। मिठे मोहम्मद रमज़ान जो भलारो तराविन जो हींअर टेम आहे, ॻाल्हि वधाए न कबी, कंहिंसां ज़ुल्म न थिए। सो उते माना जेॾी महिल मूंखे तज़लील कई वई, माना यानी कि तव्हां मारियो हथनि ते पेरनि ते, जेको मूं ॾोह बि न कयो, बहरहाल माना कानूनी वे में तव्हां कंहिंजी वंगार हो पिया त भली तव्हां तशदुद कयो। पर अल्ताफ़ भाउ माना उन वक़्तु सवाइ अलाह जे मुंहिंजो को माना आहे भाई कोन हो। अलाह खे मूं दान ॾिनी, मुंहिंजा अलाह साईं इन मिठे मोहम्मद जी सुनत अगरि तोखे प्यारी आहे त मुंहिंजो तदारुक कर। ज़ुल्फ़कार ओढाणे मूं ते तशदुद कयो, प्लस में मुंहिंजी वीडियो भरींदा रहिया, प्लस में हिन ॾाढी टोपीअ जो तक़दुस पामाल न कंदे मजबूरन मूंखे चवणो थो पए ही ज़ुल्म जो आवाज़ मां न उथारींदुसि, आख़िर केरु उथारींदो। मुंहिंजी सलवार लाथनि, सलवार लाहे मूंखे कननि में हथ विझी करे गीसियूं कराए। 2-2.5 साल वरी अलाए कहिड़े केस में हू डिसमिस थी वियो। वरी हू आयो आहे कुझु ॾींहं पहिरें, माना इरफान भुट्टो यानी कि असांजो HBL जो ऑफिसर आहे, उहो छा मसइलो थियो छा न थियो, 2.5 लख हुनजा खणी वियो, वरी ठही विया, वरी छा थियो, हुन सां मुंहिंजो को बि मसइलो न आहे। मुंहिंजा दोस्त हिकिड़ा चवंदा आहिनि भाउ फलाणो SHO आहे, मुंहिंजो भाउ मुंहिंजो SHO सां को बि कमु न आहे, थाणे सां को बि कमु न आहे। मुंहिंजो कमु सॼी ज़िंदगी मस्जिद सां, निमाज़ सां, क़ुरान सां। पर अफ़सोस इहा सेवण जे माण्हुनि खे ॻाल्हि नथी वणे त को निमाज़ी माण्हू निमाज़नि खे वधाए, क़ुरान पढ़ण वारनि खे वधाए, तबलीग जमात सां मां वाबस्ता इहो ई चवंदो आहियां। नबी साईं हदीस आहे, सर्द सब्ज़ शादाब रहे उहो मुंहिंजो उम्मती जेको मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे ऐं ॿियनि ते पहुचाए। बहितरीनु मुस्लमान उहो आहे जेको पंहिंजे लाइ सुठा कम करे ॿियनि ते सुठा ई पहुचाए। इहो असां दर्स खणी माण्हुनि जे दर दर ते वेंदा आहियूं, ॻाल्हि कंदा आहियूं। अब आख़िरत हक़ीक़त अथव, दुनिया हारज़ी अथव। भाइल था माना मुंहिंजो हींअर फिलफोर मुतालबो आहे, हींअर मूं ॾे फ़ोनूं पियूं अचनि त ॻाल्हियूं कयूं, ठाह कयूं। भाइल था ठाह जी का गुंजाइश न आहे रही। अगरि जे मूं हिन सां ठाह कयो, इहे ख़ादिम खे माना ख़सीस 50 रुपए जूं गोरियूं, मोज़ुज़ माण्हू, शहर जा शरीफ़ माण्हू सॼी ज़िंदगी भाउ कमाइनि कयनि। अॼु बि होटलूं, अल्ताफ़ मुंहिंजो यार, ख़ालिद, आबिद, गुड्डू सभु मुंहिंजा भाइरनि जहिड़ा दोस्त सेवण जी अवाम जी ख़िदमत कनि, असांजी ख़िदमत कनि। इन मां इहो वाज़े ज़ाहिर थियो उन्हनि जो माण्हू मरी वियो, एॾो लेक्चरार प्रोफेसर। वॾे ॾुख जी ॻाल्हि इहा, उनजो माण्हू शहीद थी वियो, पर वॾे ॾुख सां मूंखे चवणो थो पए त उन ॾींहुं एॾो सेवण में सानियो त उन ॾींहुं बि सेवण बंदि न थियो। त हिननि सां एसिताईं असां यकजहती कयूं जो हिननि जो जेसिताईं लाश जी दफ़निंग थिए त हिकिड़ो सोग वारो समा थींदो आहे, पाकिस्तानी लेवल ते थींदा आहिनि, त वाहे त सेवण बंदि न थियो। पोइ असां पंहिंजनि दोस्तनि सां इहा कचहरी कई त सेवण में इंसाफ़ या बेसी वॾी आहे। एॾो वॾो लेक्चरार सुठो माण्हू मरी वियो, सेवण में इंसाफ़ न थियो, अॼु ताईं हुनजो केस हले पियो, जवाबदारनि खे फाई नथी अचे। इन शइ मां इहो असां अंदाज़ो लॻायो त असां सिर्फ़ु ज़ुल्म ई सहंदासीं। बहरहाल मां हिकु दफ़ो ॿीहर वाज़े करे छॾिया, मुंहिंजो तालुक़ु पाकिस्तान पीपल्स पार्टीअ सां आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी असांजो रत आहे। पेना फ्लैक्स जे थ्रू असां पंहिंजो इज़हार करे चुका आहियूं, फेसबुक थ्रू इज़हार करे चुका आहियूं। जी भाउ अल्ताफ़, सेवण जेको आहे उते जेको मुंतख़िब जेको नुमाइंदो आहे उहो सैयद मुराद अली शाह आहे, उहो CM सिंध आहिनि पाण।
ऐं तव्हां सां एतिरी वॾी तज़लील थी आहे उनजो जेको तव्हां हिन महिल पाण ॿुधायो त तव्हांजो तालुक़ु बि पीपल्स पार्टी सां आहे, पोइ छो तव्हां सां जेको आहे इंसाफ़ न पियो थिए? अच्छा भाल साहिब, तव्हांजो सुठो सुवालु आहे। सैयद मुराद अली शाह जो चूंडियल वरी सेवण में नुमाइंदो आहे जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले जामशोर जो सदर आहे, उहो वरी साईं आसिफ़ शाह आहे। साईं मुराद अली शाह ऐं साईं आसिफ़ शाह घर जा भाती आहिनि, इहा तव्हांखे ख़बर हुजे। सो असां टिजूं था उन्हनि खां। सो ॻाल्हि दरअसल ईअं थी, साईं आसिफ़ शाह जे उताक ते मां पब्लिक हेल्थ वारनि जी फ़कीर मोहम्मद आलिकोट ऐं पीरल चांडे माना मूंखे वीडियो लाइ घुरायो त तव्हां वीडियो हलायो, जीअं हींअर तव्हां मुंहिंजी पिया हलायो त मां हुते वियुसि, उते वीडियो हलाए। 2.5-3 महीननि खां असांजे पाणीअ जो मसइलो पियो हले शहर में। सो हुते मूं वञी वीडियो हलाई, उतां हिकिड़ो मूंखे गुथो लफ़्ज़ निकिरी वियो, मूं हुनजी माज़रत कई, माफ़ी वरिती, तौबा कई। असुलु इशू इहो न हो। असल में उन्हनि हुते माना ऑफिसरनि वॾा इंकशाफ़ कया आहिनि, असां वटि बजटूं न आहिनि, पैसो न आहे, लाइनूं न आहिनि, असां आयल जो दॿो नथा वठी सघूं, इहे सभु शयूं उन में पयूं आहिनि। रीज़न इहो थियो 2 कलाकनि खां पोइ मूंखे फ़ोनूं अचणु शुरू थियूं पीरल चांडे जूं, त भाई वीडियो हटायो, वीडियो हटायो। तव्हां हिकिड़ो दिलेरीअ सां बुर्दबारीअ सां को दादूअ जो कमु था कयो, माण्हू तव्हां ॾे मुतवजो आहिनि हक़ ऐं सच जे करे, त भाई तव्हां सुठो कमु पियो करे, तॾहिं तव्हां ॾे तव्हां हिकिड़ी पोस्ट रखी, वरी तव्हांखे 500 वठी डिलीट करे छॾी, त पोइ तव्हांजो मयार न रहंदो, अलाह जी मदद न रहंदी। पीरल साहिबु मूंखे फ़ोनूं कंदो रहियो, मूं चयो ईअं न थींदो। पोइ सुहेल अहमद सुमरो वरी साईं आसिफ़ शाह जो पीए आहे, मां उन सां राब्तो कयो, उन चयो भाउ तव्हां अचो। पोइ अचो न, चई मां वियुसि बंगले ते इफ़्तारीअ खां पोइ 7:30 बजे उते मां वियुसि। उते सिर्फ़ु मूं इन ई ॻाल्हि लाइ वियुसि त गोया पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नुमाइंदो आहे, मुंहिंजो दोस्त बि आहे, त हिननि सां ॻाल्हि ॿोल थिए, गोया वीडियो डिलीट कयूं या न कयूं। मां इन नियत सां वियुसि, त कुर्सीअ ते वेठो रोब ताब सां, ऐं चयईं त इहो अॼु तव्हां निकिरी वञो। हालांकि उतां साईं आसिफ़ शाह जी आहे, हू हुते मुलाज़िम आहे, त मूं चयो सिर्फ़ु इहो, मूं चयो त हिन शइ जी तूं ज़िमेदारी खणी थो, तूं मूंखे पराई उताक मां कढी थो। कॉमन सेंस आहे हिकिड़ो, हींअर तव्हांजी ऑफिस आहे, तव्हां मूंखे चवंदो भाई हिते इंटरव्यू बंदि कर, मां बंदि न कयां त पोइ तव्हां मूंसां विड़ो। हुन चयो भाउ उताक तां निकिर, जेका प्रोफेशनल सची ॻाल्हि, उताक तां निकिर। मूं चयो इन शइ जी मां वीडियो हलाईंदो साईं, ईअं चवण सां हुन मूंखे गले मां वरितो, हितां वरितईं। इंसान असां तव्हां असां जेके बि माशरे मर्द जीअंदा आहियूं पंहिंजी इज़त ऐं नफ़्स लाइ, त असां कंहिंजो पूरो कयूं ई कोन था, असां छो चए। मां हिकिड़ो तव्हांखे धकड़ आहे, बदिले में तव्हां धकड़ो, बदिले मूं लफ़्ज़ चयो। CCTV कैमराऊं मौजूदु आहिनि, अब्दुल जब्बार सोलंकी हुते मौजूदु हो, न्याज़ लाशारी मौजूदु हो, हुनजो हथु विधो त पोइ हितां जो हथु विधईं, त पोइ मां ॿाहूं मिंथू ज़ाहिरी आहे पराई उताक ज़ुल्फ़कार ओढाणो हुननि जो रखायल माण्हू, मुंहिंजो वरी हिते मूंखे बदिराए दवा आहिनि, असांखे गारियूं ॾिनियूं आहिनि। पॉलिटिकल हिसाब सां, कानून जे हिसाब सां जेका हींअर ज़ुल्म हले पियो, उहो इहो आहे जो वॾनि माण्हुनि जो कूड़ बि सच आहे, असां ग़रीबनि जो सच बि कूड़ आहे। भाई ताब जी बा। अच्छा, मां वस वारनि खे इहा अपील कंदुसि, IG सिंध, DIG सिंध, सभु इदारा असांजा आहिनि, हे असांजा इदारा मुहाफ़िज़ आहिनि, हे असांजा इदारा असांजा इदारा आहिनि, असांजा इदारा आहिनि। मां IG सिंध, सिंध पुलिस असांजी आहे, असांजा मुहाफ़िज़ आहिनि। मां IG सिंध खे सैयद मुराद अली शाह चीफ मिनिस्टर जंहिं ते असां पाण वञी तीर ते ठपो आयो आहे, मां उनखे अपील कंदुसि, सरदार सिकंदर रावपुट खे अपील कंदुसि, ऐं असांजो शहज़ादो असांजो बिलावल, इंशाअल्लाह मां बिलावल भुट्टे खे अपील कंदुसि त इन शइ जो फुल फोर नोटिस वठो। गोया पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आड़ में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नुमाइंदो थी करे शहर वारनि माण्हुनि सां ॾाढ करणु, ज़्यादती करणु, बदिले में अॻे दफ़े ज़ुल्फ़कार ओढाणे मूं ते तशदुद कयो, उन बावजूदि ज़ुल्फ़कार ओढाणे डॉक्टर खां ज़बरदस्त सर्टिफिकेट वठी मूंखे गिदू मोकिलियो। इन्हनि सां का टाक मीडिया टाक मां टेबल टाक न आहे, इंसाफ़ आहे, अदलिया आहे। असां जुडिशल के जज साहब के इहो अर्ज़ु कंदासीं त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी कमर जावेद बाजवा, प्राइम मिनिस्टर इमरान खान, त असांजे वफ़ाक़ी गवर्नमेंट जा आहिनि, त सूबो बि असांजो आहे, गवर्नमेंट बि असांजी आहे, असां पाकिस्तानी, असां मां सेवाणी बि आहियां, सिंधी बि आहियां, त पाकिस्तानी बि आहियां। त मां सूबे सिंध खे इहा अपील कंदुसि त मुंहिंजो नोटिस वठनि, वफ़ाक़ी गवर्नमेंट में बि इहा अपील कंदुसि, अगरि मुंहिंजो भाउ बि कंदो आहे न त मां उनखे बि न छॾींदुसि, तॾहिं इंसाफ़ थींदो, तॾहिं असां सिंध जी तदारुक थींदो। छो जो कॾहिं असां न चढ़ियो, असां डिॼी वियासीं त हीउ ॾाढो माण्हू आहे, असां डिॼी वियासीं
त हिन खां असां कुझु न करे सघंदासीं। यकीन ॼाणो ॾाढी ज़ात अलाह जी आहे, अलाह खां ॾिजणो आहे ऐं साफ़ जो साथ ॾियणो आहे। हीअ असांजा ॿाही ॿेली आहिनि, हीअ असांजो आवाज़ु ऐवान इक़्तिदार ताईं था पहुचाइनि, पंहिंजी जान जोखे में विझी करे। बदिले में हिननि खे केतिरियूं मुश्किलातूं ॾिसणियूं थियूं पवनि जेके मां पाण ॾिसां पियो। न मुंहिंजो हुननि सां बनीअ ते टकर आहे, न संगावती तकरार आहे, न ॾेती लेती आहे। सिर्फ़ु इहो हक़ ऐं सच जो आवाज़ु आहे। इन मज़लूमियत ते कई सहाफ़ी शहीद थी विया आहिनि, कई सहाफ़ी शहीद थी विया आहिनि, पर ही सहाफ़ी कॾहिं बि बुज़दिल न थिया आहिनि, ही मीडिया कॾहिं बि बुज़दिल न थी आहे। चाहे सिंधी मीडिया हुजे, चाहे उर्दू मीडिया हुजे, हे अहिड़े इक़्तिदार वारनि जे अॻियां इंतिज़ाम अॻियां सीनो ठोके बीठा आहिनि त जेसि ताईं असांजी सहाफ़त जो कलम आहे, हक़ ऐं सच लिखंदो रहंदो ऐं मज़लूमनि खे इंसाफ़ ॾियारींदो रहंदो। मां अल्ताफ़ अब्बासी जो निहायत शुक्रगुज़ार आहियां, दादू हासिन जो निहायत शुक्रगुज़ार आहे, जिन एॾी मुंहिंजी हीअ दिलि जी चवंदा न जॾहिं माण्हू दिलि जी ओभर कढंदो न तंहिंखां पोइ वञी उहो रिलैक्स थींदो। तव्हां दिलि जी ओभर असांजी ॿुधी कई, तव्हांजा वॾा असां निहायत शुक्रगुज़ार आहियूं। अलाह तव्हांजो हाफ़िज़ नासिर रहे, अलाह साईं तव्हांखे इज़त हुजे, अलाह तव्हांजी कामयाबी ॾिए। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। वॾी महिरबानियूं। तव्हां नाज़रीन, असांजो दोस्त मोहम्मद नवाज़ सेवाणी आहिनि ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो इहो ई चवणु आहे त इंसाफ़ जेको आहे उहो तमामु घटि पियो मिले ऐं सेवण जहिड़े शहर में जिथे CM सिंध जो इलाइक़ो हुजे उते इंसाफ़ मिलणु इहो तमामु नाइंसाफ़ी आहे। हिन बस वारनि खां मुतालबो कयो आहे त हिन सां थियल जेकी नाजाइज़ी आहे उनजो जेको आहे जल्द खां जल्द अज़ालो कयो वञे। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं। अला भाई।